पबजी बंदि थियण वारी आहे पहिरीं मां ॿुधियो सची थो चवां पेट में अटैक अचण वारो ऐं पोइ जीअं तीअं पाण खे संभालियो पोइ मम्मीअ चई यार तूं टेंशन न खण रोबो न सम्झी पोइ मम्मीअ छा कई घर मां थाल बाल कढई त हाणे असां छा कंदा आहियूं न घर में सभु सामान बिखारे रखंदा आहियूं थाल थियो सोटी थी मिक्सर थियो सिपड़ी थी मिक्सर ग्राइंडर थियो सम्झो पोइ असां ॻोल्हींदा रहंदा आहियूं 3-4 ॼणा मिली करे बसि पोइ राति जो चिकन खाईंदा आहियूं मां चवंदमि असां छोकिरियुनि जे केस में ईअं न आहे असां छोकिरियुनि खे कुझु न कुझु मिलंदो ई रहंदो आहे करण लाइ ईअं गेमियूं बंदि थी वियूं त असां रोईंदियूं वईंदियूं न आहियूं छा गड़ियो कमु खुटियो आहे मां मन हूअं बि क्रिएटिव आहियां केॾी महिल बि मन सम्झो दाल में लूण जे बदिले खंडु विझी छॾी सम्झो कंहिंजो फोन अची वियो ऐं होॾे पनीर सड़ी वियो त मम्मी चवंदी मम्मी हो पनीर तड़का थी मम्मी खे स्टार्टिंग में स्मेल सां सम्झ में अची वेंदो आहे कि भाॼी साड़ी अथई लेकिन ठीकु आहे थींदो आहे थोरो थोरो चवंदी आहे मां चवंदी आहियां मम्मी इहो थोरो अलॻि तरीक़े जो पनीर अथव यार तव्हां हेॾा बिज़ी थी विया ईअं थोरी थींदो न शाइरी था ॿुधायो न गानो था ॿुधायो यार मस फैक्ट्री चालू थी आहे हाणे कमकार चालू थी विया आहिनि कयो छा था नवां गोला बिस्किट तयार था कयूं शायदि सुभाणे पणीअ ताईं रेडी थी वेंदा हुन ताईं मेन महिनत चालू आहे बसि पूरी थींदी हाणे तव्हांखे 6-7 ताईं मार्केट में मिली वेंदा हाणे हाल ई में भाऊ पबजी बैन थी आहे त तव्हां छा चवंदव सची ॿुधायां मां पाण पबजी खेॾंदुमि हा ऐं थोरो मूंखे हल्को हल्को रोइण बि अचे पियो पर हाणे छा ई था करे सघूं मुंहिंजा पुट मूंखां वधीक टेंशन में आहिनि त मूंखे जेॾी महिल बि अफ़सोस थींदो आहे मां चवंदो आहियां चुप रोइणो न आहे लच्छू भाऊ पबजी बंदि थियण खां पोइ ॿार असांजा सफ़ा ईअं पागल थी विया आहिनि कोई पंहिंजा मथां थो बने कोई घर में दिवाली जी बंदूक असांजा माउ पीउ जे मथां ई रखी करे चए थो पाट से हेड शॉट त तव्हां हुन महिल कीअं संभालियो ॿार खे तव्हांजो ॿार बि ईअं चरियो थी पियो हूंदो सफ़ा त तव्हां कीअं हैंडल कयोवसि कुझु न चिल्लाए पियो चपा ताईं मां सुम्ही पियो छा कयूं ॿुधायो असां ॾिसो नंढपण खां गेमुनि में मुंहिंजो जाम शौक़ु आहे ऐं लॉकडाउन में बि असां जाम गेमूं खेॾियूं सम्झो असांखे वरी इहे गेमूं न वणियूं हिन बंदूक लाइ हुन बंदूक लाइ हिन चिकन खाधा असांखे वणंदो आहे टे पता तूं कट टे पता मां कढा 5000 तूं कट 5000 मां कढा कर शो त ताबड़तोड़ पैसा डबल थियनि त मज़ो अची वञे असांखे तूं जॾहिं बि इहो क्वेश्चन पुछण में कंहिं तोखे चयो थी न यार पबजी खेॾण में हाणे मज़ो न आयो आहे अरे न मुंहिंजो मेन सवाल हुयो तूं पुछंदो ई छो आहे भाऊ तव्हां फौजी गेम कढो था असांजे देश लाइ सोचो था हुन लाइ जाम सुठी ॻाल्हि आहे असांजे दिलि सां जाम ख़ुशी आहे फौजियुनि लाइ सोचो था जाम ख़ुशी आहे लेकिन सची ॿुधाइजो पैसा डबल त करणा अथव पैसा डबल करणा अथव तव्हांखे अरे बस न पैसनि ते घणी नज़र लॻाईने बस कर तूं मां मिली करे पैसनि लाइ पोइ ॻाल्हाईंदे पाण में ई आहे न चरियो भाऊ ॾिसो लॉकडाउन में पहिरियों ई ॿार परेशान थी विया हुया स्कूल कॉलेज सभु बंदि आहिनि हुन खां पोइ टिकटॉक वीचारनि ग़रीबनि जो बंदि थी वियो हाणे पबजी हिकिड़ी गेम खेॾंदा वीचारा गोलियूं हणंदा हेॾे होॾे करे उहो बि बंदि थी वई आहे त तव्हां माना छा था चवणु चाहियो सरकार सही कयो आहे की न ग़लति कयो आहे की न वापसि अचणु खपे न अचणु खपे ओके त तव्हां चाहियो था अॼु ॿारनि जी मां तारीफ़ कयां राइट हेमा जी तूं ॻाल्हाए हिन बारे में भाई मां छा चवंदुमि चओ न ख़ामोश मां सची चवंदोमांव असांखे त ॾिसो असांखे जाम ख़ुशी थी असांजा ॿार ॾिसो हाणे ग़लति जॻह ते न वेंदा चीनियुनि जी गेम आहे चीनी माणे निकबे असांजा ॿार छो हिते वेठा गोलियूं हलाइनि ग़लति थो चवां मां ॾिसो तव्हांजी जनरेशन जेका आहे मोबाइल करे बर्बाद थियल आहे मोबाइल करे छो ऑनलाइन वेठा चिकन डिनर था खाओ भाई ईअं थींदो आहे चिकन वठी अचिणो पवंदो आहे ठाहिणो पवंदो आहे पकाइणो पवंदो आहे की न ईअं ई बसि थोरनि ॾींहंनि में चवंदो ऑनलाइन शादी करे छॾी फेड़ा पाए छॾिया पोइ न असां माना माउ पीउ त कंहिं कमाया ई न आहियूं न हिन संसार में आया आहियूं मुंहिंजो बि चवणु इहो ई आहे की भाई घर में ई चिकन ठाहे खाओ